बहरामा मोहम्मद सादिक खोसो की ख़बर मूजिब PPMPA मीर नादर ख़ान मंगसी एरीगेशन अमलदारनि ऐं आबादगारनि सां गॾिजी वारे कैनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखनि पूना पहवारो नसीर नवाब शाख ऐं ॿियनि जी घाटी वारे काम जी निगरानी कई। उन मौक़े ते मीर नादर ख़ान मंगसी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुछड़ी जे आबादगारनि जे शिकायतनि ते नोटिस वठंदे घाटी जो कमु शुरू करायो वियो आहे त जीअं पाणी पुछड़ी ताईं पहुचे। हुन आबादगारनि खे बि कम जी निगरानी करण जी अपील कई। मौक़े ते इरीगेशन एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर साजिद अली महर मीर शाहजहान मंगसी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। नाज़रीन, PPMPA मीर नादर ख़ान मंगसी इरीगेशन अमलदारनि ऐं आबादगारनि सां गॾिजी वारे कैनाल मां निकिरनि शाखनि जी घाटी वारे कम जी निगरानी कई।